हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं सेवन जामछोरो रोड, जेको सेवन जामछोरो रोड 2 वे जे करे हिते रोज़ानी जे बुनियाद ते तमामु घणा हादसा थियनि था। विलेज हिकमाबाद जे रोडनि जे हवाले सां पंहिंजे ॻाल्हि पूरी हिकमाबाद हर जेके शहर आहे उनजे रोड रस्ता आहिनि उहे काई तबाही शिकार आहे। असांजे ज़िले घोटकी जी त हिन जा जेके नंढा वॾा शहरनि जा जेके रोड नी उहो मुकमल तौर तबाही जो शिकार आहिनि। हिन वक़्तु असां जेको लिंक रोड मिठाणे खां नौशर फिरोज रोड हीअ वञे पियो, तव्हां ॾिसो पिया हीअ रोड वञे पियो हिन त हीअ अहिड़ी पुल आहे, हीअ सेड़ा शाख ते जेकी पुल आहे त इन में ईअं सम्झो त मौत जो जेको राकास आहे उहो 24 कलाक हिते मौजूदु हूंदो आहे। मुख़्तलिफ़ हालात ऐं वाक़ियात ते मबनी प्रोग्राम काश 24 कलाक सूमर खां ख़मीस ताईं शाम जो 7 वॻे सिर्फ़ KTV न्यूज़ ते। राब्तनि जो तेज़ तरीन नेटवर्क, सोशल मीडिया ऐं हाणे KTV जी लाइव नशरियात तव्हांजे मोबाइल स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघो था। फेसबुक ते KTV ऐं YouTube ते KTV जी लाइव नशरियात। त पोइ YouTube ते काश न्यूज़ सब्सक्राइब कयो ऐं फेसबुक ते काश न्यूज़ फॉलो या लाइक कयो ऐं जुड़िजी वञो KTV न्यूज़ सां।